कम बि कयो ऐं उन ज़माने में तव्हां संगत जा हिकिड़ा जेके 15 रोज़ा हिकिड़ा हैंडआउट्स पब्लिश कंदा उहो संगत जे नाले सां, त उहे कुझु यादगिरियूं शेयर कयो ऐं हुनजो कंट्रीब्यूशन ओवरऑल एज अ लीडर सिंधी अदबी संगत में तव्हांखे कीअं थो लॻे? असल में जीअं त हर शइ पंहिंजे वक़्त सां सुञाती वञे थी। वक़्तु जीअं त साॻियो नथो रहे त पोइ ज़ाहिर त तंज़ीमूं पार्टियूं उन हिसाब सां कमु कनि थियूं। हाणे तव्हांखे इहो ज़हन में रखिणो पवंदो त अनवर 74-75 में संगत जी इहा जंहिं ज़िमेदारी खईं, माना इहा ॻाल्हि हाणे लिखियलु आहे तव्हां किताबनि में बि आहे त भई हिकिड़ी अंडरग्राउंड मीटिंग में जाम साकीअ हुनखे चयो त कराची संगत एक्टिव कयो, हुन में शमशेर हुयो, ताज बलोच हुयो ऐं उन में उहो सभु हुनखे चवनि पिया त ॾुखियो कमु आहे, हीअं आहे हूअं आहे, त अनवर चयो न इहो कयूं था। माना हुन हिकिड़ी जंहिं इहा ज़िमेदारी खई, पाण हिलाल पाकिस्तान में कमु कंदो ऐं हुन चयो त न इहो को मसइलो ई कोन्हे, असां दोस्तनि खे कयूं था। त उहो त हुअं गॾु हुया, माना तंज़ीमी हवाले सां उहो हिकिड़ी जेका तरक़ी पसंदि सिंपथाइज़ेशन त हुई, पर अनवर में इहा हिकिड़ी जेका मैग्नेटिज़म हुई, हुन में जेका शख़्सियत में जेको हिकिड़ो पुश हुई, हुन मुमकिन बणायो। ऐं ॿियो वॾी ॻाल्हि इहा थी त हिलाल पाकिस्तान खे ॼण हुन संगत जो आर्गन करे यूज़ कयो। इहा तमामु वॾी ॻाल्हि हुई। उन ज़माने में हिकिड़ी अख़बार हूंदी हिलाल पाकिस्तान, ऐं हिलाल पाकिस्तान में जेका ख़बर छपबी हुई उहा एॾी लीड करे छपबी हुई जो पोइ सिंध में मूंखे यादि आहे, मां 76 में 75-76 में असां ॻोठ में हूंदा हुआसीं, असां उहा इंस्पिरेशन वठी हिते कंदा हुआसीं, अॼु फलाणे सां शाम मलाई वई फ़ोटू ईंदा हुआ। इहो सभु ॼण त वॾे जमूद खां पोइ पहिरियों दफ़ो थी रहियो, जेको असां जेके नवां पढ़ंदड़ हुआसीं उन वक़्तु जेके असां 16-17 सालनि जा हुआसीं, त असां रुॻो किताब पढ़ंदा हुआसीं। असां अमर जलील कोन ॾिठो हो, असां शमशेर कोन ॾिठो हो, ताज बलोच कोन ॾिठो हो, त ईअं असांजे टहीअ जे लाइ ॼण त इहो नओं उत्साह थी पियो। ऐं इहा अनवर जी क़ाबिलियत, इहा कंहिंजे चवण ते माण्हू नाहे कंदो, इहो पोइ हुनजो ज़हन पाण ई क्रिएटिवली हर महाज़ ते कमु करे। त हुन सॼी हिलाल पाकिस्तान खे साईं बेदिल वेठो आहे, साईं असल में उनजो उन दौर जे अखियुनि जो ॾिठो गवाह इहो आहे त उन सभिनी खे इनवॉल्व कयो। ऐं उन में इहा जेका इनवॉल्व करण जी सघ या सलाहियत हूंदी, उन लाइ संगत तमामु जल्द कराचीअ जी तमामु वॾी मुतहरिक थी, ऐं पोइ उन खां मुतासिर थी सॼी सिंध में संगत रिवाइव थी। मां संगत में मां कराची में आयुमि 81 में, तेसि ताईं काको अनवर 80 में लाड़काणे अची वियो, कराची छॾे चुको। हाणे मां जो मोटियुमि तेसि ताईं वरी संगत ॾुतड़ियल हुई, माना हुन वटि का जाइ कान हूंदी। असां कॾहिं ऐं फ़क़ीर मोहम्मद लाशानी हुन जो सेक्रेटरी हूंदो। माना हाणे जेकॾहिं तव्हां हुनखे पॉलिटिकल टर्म्स में ॾिसो त कम्युनिस्ट पार्टीअ जे सिंपथाइज़ेशन खां पोइ ही ॿियो ग्रुप जेको हुयो डॉक्टर अरबाब फावड़ जे असर वारो हो, पर जीअं त अदबी हिसाब सां असां सभु गॾु हूंदा हुआसीं त अदब खे कहिड़ो रोल प्ले करणु घुरिजे हिन में का कंफ्यूजन कान हूंदी। त फ़क़ीर मोहम्मद लाशानी हुअं हिलाल में हूंदो, ऐं पोइ अब्दुर्रहमान नकाश ऐं रऊफ़ निज़ामाणी इहे वरी पलीजे खां ताज़ो छिजी हिननि सां जुड़िया, त वरी उन क़िस्म जो माहौल ठही वियो। मां न्यू कमर वियुमि त मूंखे उते जावेद भुट्टो ऐं मुर्तज़ा सोलंकी मिलिया, ऐं इहो ईअं हलंदो रहे। पर इहो असांखे मसइलो न हूंदो त असांजी नाहे या हुननि जी आहे या हुननि जी नाहे, कराचीअ में ईअं न हो। अच्छा, संगत सां वारो चैलेंज हूंदो जो CID वारा मुख़बिरी कंदा, पोइ का जाइ मुस्तक़िल जाइ न हूंदी। हाणे इहो हलंदो रहियो। असां नेठि वञी कुझु अरसे में असां मलीर में वञी संगत खोली, बचल ॻोठनि, त भाउ कुझु त हुजे जिते मिड़ई गॾिजी कमु कयूं। ऐं मां जेको वोट ॾिनो उहो मलीर संगत जे बिहाफ ते ॾिनो। त ख़ैर इहे ॾुखिया गुज़ारियासीं। इहा वरी काके अनवर जी कमबैक थी 83 में, माना जेल खां निकिरण खां पोइ। 83 में हू जेल में वियो, ऐं जेल खां पोइ निकितो त पोइ वरी जॾहिं कराची में आयो त वरी उन संगत सां हू जुड़ी वियो, ऐं संगत हुनखे वेलकम कयो जो ज़ाहिर पुराणो माण्हू दोस्त सभई साॻिया। वरी 83, 84, 85 हलिया। वरी 86 में इहा गोल्डन जुबली कॉन्फ्रेंस थी। इन वरी हिकिड़ो ॿियो नओं जोश ॾिनो, ऐं पोइ मरकज़ी लेवल ते सिंध जी लेवल ते बरे सगीर जी अंजुमन तरक़ी पसंदि सभिनी खे असां रुॻो पढ़ियो हूंदो, कृष्ण चंद्र खां वठी सजाद ज़हीर खां वठी। असां उन जी गोल्डन जुबली कॉन्फ्रेंस असां उन जो हिसो आहियूं। असां बि उहो ई गोल्डन जुबली था मल्हायूं।
त इहो वरी हिकिड़ो वॾो नओं फिनामिना पैदा थियो। त इहो सॼो जेको जंहिं त हिकिड़ो पीरियड हो, उहो पीरियड जेका 87 खां पोइ जेका हेॾां जेकॾहिं पार्टी स्प्लिट थी त पोइ उहो जोश झको थी वियो असांजे ॿियनि सभिनी दोस्तनि, ऐं पोइ उन जो असरु लाज़मी, ऐं हाणे उहो दौर बि न रहियो, हाणे उहा मार्शल आर्ट बि न हुई, ऐं हाणे उहो सॼो जंहिं दौर में उहो शुरू थी जो सिंधी अदबी संगत सभिनी खे ख़बर हूंदी त सियासी मौक़ुफ़ उते अचे रखिणो आहे, पोइ का नज़म जी ॻाल्हि करणी आहे, का कहाणी जी ॻाल्हि करणी आहे, पर असुल में पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू रखिणो आहे। उहा ज़रूरत न रही, वरी ज़मानो खुली वियो ऐं पोइ संगत जा वरी दग मटिजी। महिरबानी शाह मोहम्मद अदल साहब, तव्हां पंहिंजे हिकिड़े मज़मून में लिखियो हो जो असां सिंधी अदबी संगत ते था ॻाल्हायूं त अनवर पीरज़ादे जी तनक़ीद उते कहिड़ी हूंदी हुई, कीअं माण्हुनि खे उत्साहींदो हो, त अयाज़ गुल ऐं तव्हां बि इन जो ज़िक्र कयो आहे त सिंधी अदबी संगत में हुनजी तनक़ीद कीअं हूंदी, ऐं तव्हां ख़ुदि हिन ते रिसर्च कई आहे सिंधी अदबी संगत जी तारीख़ ते, त तव्हां हुन में हुनजो कीअं पिया रोल ॾिसो? हा, असल में अवां सभु ॼाणो था पिया त इहे सिंधी अदबी संगत हिकिड़ो तरक़ी पसंदि अदीबनि ऐं दानिश्वरनि जो फोरम, ऐं यकीनन अनवर पीरज़ादे बि इहो ई फोरम जॉइन कयो, ऐं शुरू में हिते बलड़जी में उन्हनि हिते संगत जो बुनियादु रखियो, ऐं शुरू में हिते 77 में, उन खां पोइ वरी विच में वक़फ़ो पइजी वियो, ॿिया दोस्त हिते आया, पर उनजे पुठियां पस मंज़र में अनवर पीरज़ादो ई हुयो, ऐं हिते ई शाह लतीफ़ जे फ़िक्र ते बहस मुबाज़ा थींदा हुया, शाह लतीफ़ जा ॾींहं मल्हाया विया, शाह लतीफ़ जे मुख़्तलिफ़ उनवाननि ते लेक्चर थिया, जंहिंमें त अनवर पीरज़ादे पाण लेक्चर ॾिना, या शाह लतीफ़ जो ॾींहुं मल्हायो वियो हिते बलड़जी में 80 में, त उन में बि ताज बलोच जी सदारत में हिते थियो। ऐं जॾहिं हाणे तव्हां ॾिसो त जेको अनवर पीरज़ादे जो दौरु आहे कराची शाख में, उहो मार्शल आर्ट जो दौरु आहे, ॾाढो ॾुखियो दौरु आहे, ऐं हीअ दोस्त जॾहिं पाण में अचनि था पिया, उन में उन बदर अबड़ो बि गॾु आहे, उन सां ऐं सतार पीरज़ादो गॾु आहे, हिदायत मंगी गॾु आहे, हिलाल पाकिस्तान में कमु बि कनि था, अनवर पीरज़ादो आयो आहे, त हिते पहिरीं हिते जॾहिं आर्ट्स काउंसिल में गजाणियूं कनि था पिया गुलरंग जे साम्हूं लान में, उते मूं बि काफ़ी गजाणियूं अटेंड कयूं, ऐं तव्हां यकीन कयो त हिकु गजाणी में 50 60 माण्हू शरीक थींदा हुया, ऐं हिकिड़ी गजाणी मूंखे यादि अञा त हुन में माणिक खां वठी ममताज़ ॿर जेके बि हुन दौर जा लेखक हुया, सभु अदबी संघ जी गजाणी में 52 माण्हू हुन में हुया, अली नवाज़ वफ़ाई जी सदारत में थी हुई, उन में मूं बि पंहिंजो शेर पढ़ियो, मुश्ताक बाग़ानी पढ़ियो हुयो, ऐं आर्टिस्ट शाइर सभु हिते ईंदा हुया। पोइ उतां उन्हनि खे वरी उतां लॾणो पियो, जो हुनखे तंग कयूं, पोइ YMCA में उते हाल हिकिड़ो वरितऊं, 30 रुपया हर हिकु गजाणी जा भरींदा हुया, वरी उते जॾहिं वरी उते उन्हनि इहे लाज़मी आहे ज़ाहिरी तौर ते सिंधी अदबी संगत जी अदबी ॻाल्हियूं हूंदियूं, पर उन पस मंज़र में जेके मौजूदा हालतूं हुयूं उन्हनि ते बि ॻाल्हाईंदा हुआ, बहस थींदा हुआ, त उहे रिपोर्ट्स वरी मथे वेंदियूं हुयूं, त लाज़मी आहे उहे वरी उहो फोरम असांखे उते बि इजाज़त कान मिली। वरी उतां नाटक हुयो जिते उहो आर्ट ऐं डांस जा क्लास हलंदा हुआ, उन नाटक में वरी गजाणी शुरू थियूं, त ईअं मुख़्तलिफ़ हंधनि ते जीअं शाम मन ॻाल्हि कई त उहो किथे उन्हनि टिकणु कोन ॾिनो, ऐं हिन फोरम खे इन जे ख़िलाफ़ु, पर अनवर पीरज़ादो हर हाल में इन्हनि पंहिंजे इन फ़िक्री धारा में इन में शामिलु रहियो, ऐं जॾहिं वरी उन्हनि महसूसु कयो त मर्कज़ जेको आहे गैर फ़ाल थी वियो आहे, त उन में उन्हनि हिकिड़ी कॉमेडी ठाही, त जीअं असां रशीद भट्टी खे लिखूं त हू नयूं इलेक्शन्स कराए, ऐं इन संगत खे मुतहरिक करे, जीअं अॻु में ज़िक्र थियो त पाण इहे मुख़्तलिफ़ उन्हनि पाण इहो अंदाज़ो कयो त हीउ फोरम अहिड़ो आहे जेको इनखे एक्टिव कजे, ऐं इनखे इन फ़िक्री तरह पंहिंजे नज़रियाती तरह इनखे इस्तेमालु कजे। पोइ रशीद भट्टी इस्तीफ़ा ॾिनी, लाज़मी आहे उन ते हिकिड़ो प्रेशर पियो, रशीद भट्टी इस्तीफ़ा ॾिनी, उन खां पोइ चार जेका आहे ताज बलोच खे मिली, ताज बलोच 2-3 साल उन ईअं छिके वियो, पर पोइ वरी उन इलेक्शन कराई, ऐं हाणे उहे हिकिड़ा तजुर्बा हुया। लाज़मी आहे अॼु जॾहिं असां हिते वेठा आहियूं, हिते ॻाल्हि थिए थी त सिंधी अदबी संगत उहो पंहिंजो रोल अदा नथी करे सघे, या इहो माना हुन में फ़िक्री तरह तज़ाद पैदा थी विया आहिनि माण्हुनि में। ऐं सवालु हिकिड़ो पैदा थिए थो सिर्फ़ु इहो, अनवर पीरज़ादो बि इन ख़्याल जो हुयो त सिंधी अदबी संगत हेॾो वॾो अदबी फोरम आहे, इन जे मेंबरशिप जो हिकिड़ो मयार हुजणु खपे हो,
अनवर पिज़ादे जो ख़्यालु हो त सिंधी अदबी संघ जो जेको मेंबर थिए घटि में घटि या त उहो राइटर हुजे या सुठो पढ़ंदड़ हुजे या सुठो नक़ाद हुजे या कुझु न कुझु हुन अदबी हैसियत हुजे, वो अदीब हुजे। हा अदीब हुजणु खपे। पर नतीजे में छा थियो, जॾहिं हीउ जेको रशीद भट्टी त हले वियो पोइ इलेक्शन जेका थी उहा अॼु जॾहिं हुन ते छंड छाण कजे थी पई त जेके हिन क़िस्म जो गैर ज़रूरी शाखूं जेके असांखे अॼु नज़र अचनि थियूं पयूं उन इलेक्शन जो नतीजो हुई। ऐं उन इलेक्शन में छाकाणि इलेक्शन खटणी हुई, ॿिनी धुरियुनि कोशिशि कई त असांजी ब्रांचिस वधनि, असांजा वोट वधनि, ऐं वोट बैंक वधाइण जे चकर में पोइ जेके गैर ज़रूरी शाखूं बि खुली वियूं, अहिड़ा माण्हू अची विया जिन खे अदब जी ख़बर कान हुई, न को न रशीद भट्टी खे सुञाणनि पिया, न अनवर पिज़ादे खे सुञाणनि पिया, न कंहिं अदीब खे। नतीजे में उहा हिकिड़ो तजुर्बो थियो। अॻु में छा हो त 15-16 शाखूं हुयूं या 12 शाखूं, पर उहे सभु पाण में राइटर हूंदा हुया, पाण में गॾिबा हुया, त पोइ चवंदा हुआ हाणे तूं सुठो कमु हलाए थो शमशेर हैदरी, तूं कम खे जारी रखो। पोइ शमशेर हैदरी बि 10 साल सेक्रेटरी रहियो, रशीद भट्टी बि 10 साल सेक्रेटरी जनरल रहियो, तनीर अब्बासी 4 साल। हुन में छा त हम आहंगी हुई, पाण में हूंदा हुआ, जॾहिं पाण में गॾिबा हुआ त चवंदा बाबा कमु सुठो हले थो पियो, पाण में मुतमिन आहियूं। पर पोइ जॾहिं हीअ जेको इलेक्शन जो थी, ऐं इलेक्शन जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि मां कंदो, इहा माफ़ु कजो, असां ॻाल्हि जमहूरियत जी कंदा आहियूं, लाज़मी ते चवंदा आहियूं फ्रीडम ऑफ चॉइस हुजे ऐं लिबर्टी हुजे, डेमोक्रेटिक राइट्स हुजनि, पर पाण असां पंहिंजे रवैये में जमहूरी न आहियूं, इहा असांखे वञणु खपे। असां वटि ईअं थींदो आहे त जॾहिं बि कंहिं बि शाख में, मां मर्कज़ जी जुदा ॻाल्हि आहे, पर शाख जी लेवल ताईं बि जेके इलेक्शन थींदी आहे न, जेको नओं चूंडिजी सेक्रेटरी जनरल ईंदो आहे, हुनखे पुराणो सेक्रेटरी जेको हूंदो आहे शाख जो, उहो रिकॉर्ड बि कोन ॾींदो आहे, हिक ॿिए सां ताउन बि न कंदा आहिनि, कोशिशि कंदा आहिनि हिक ॿिए खे फेल कजे। त हीउ जेको बहरान आहे इहो उन नतीजो आहे जो असां गैर ज़रूरी शाखूं खोलियूंसीं ऐं गैर ज़रूरी मेंबरशिप ॾिनीसीं। अॼु संगत जेका आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे, त हुनजो जेको रोल जेको हुजणु खपे उहो कोन बीठो आहे। जी महिरबानी आदिल सुमरो साहब। ताजो साहब, असां जीअं संगत जी तरबियत जी ॻाल्हि कई त हिकिड़ी ॻाल्हि इहा बि उन्हनि संगत जे गॾिजाणनि जे हवाले सां मशहूरु हूंदी त नज़रियाती इख़्तिलाफ़ केतिरा बि सख़्तु छो न हुजनि, पर उन्हनि जो ज़ाती तालुकनि ते असरु न हूंदो। त असां बाबा पंहिंजे इंटरव्यू में चयो आहे त जॾहिं मूं इलेक्शन हाराई त ताजो खे सभिनि खां पहिरियों मुबारकबाद मां ई ॾिनी हुई, ऐं मूं चयो त असांखे नतीजा क़बूल आहिनि। ऐं उन खां पोइ बि असां ॾिठो त तव्हां सां हुनजो तालुक़ु हिकिड़ो अदीब दोस्त वारो ऐं हिकिड़ा तव्हां हमसर रहियो, त तव्हां हुनजो ओवरऑल संगत में हिकिड़ो कंट्रीब्यूशन कीअं पिया ॾिसो, ऐं आख़िरी दौर ताईं बि हू संगत जे मरकज़ी इलेक्शन जी मॉनिटरिंग बि बदर अबड़े अनवर पीरवादे गॾु कई हिकु इलेक्शन। मां थोरो माज़ी में वेंदुसि त सिंधी अदबी संगत खे क़ाइमु करण में जिन दोस्तनि जो हथु आहे उन्हनि जो वास्तो कम्युनिस्ट पार्टीअ सां हो। तो गोबिंद माली कीरत वारा या इवन शेख आज़ हो तॾहिं बि उन्हनि जे असर में हो, पर गोबिंद माली उहो माण्हू हो जंहिं चयो त असां हीअ सिंधी अदबी संगत था क़ाइमु कयूं, जंहिंमें जेके बि रोशन ख़्याल नेशनलिस्ट तरक़ी पसंदि माना कम्युनिस्ट वग़ैरह आहिनि उहे सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते अचूं। त माना गोबिंद माली हुनजो हिकिड़ो बुनियादु अहिड़ो रखियो हो त जंहिंमें क़ौम परस्त कम्युनिस्ट रोशन ख़्याल जेको आहे भले उन में मज़हबी बि हुजे पर रोशन ख़्याल हुजे त उहो अची पियो सघे। त इहा रवायत हुई त उन में जेकॾहिं कम्युनिस्ट दोस्तनि जो ख़्यालु आहे त किथे असां इन में वधीक हुजूं त इहो हिकिड़ो फितरी अमल हो। हाणे जॾहिं तनवीर खां या 12 शाखूं त हुयूं 56 में, उनखां पोइ शाखूं वधियूं, पर 70 वारे 1970 में जॾहिं कन्वेंशन थियो सक्कर में जंहिंमें शेख अयाज़ बि हो ऐं उन में संगत जो हिकिड़ो पधरनामो जारी थियो, उन ज़माने में इन हक़ीक़त खे मञणु खपे त रसूल बख्श पली जे ऐं कासिम पत्थर वारनि छठे ऐं बदीन ज़िले में घटि में घटि ऐं ॿिजी ॻाल्हि कयां थो त 50 जे अंग में शाखूं क़ाइमु कयूं। पोइ वरी हीअ ॿई पाण में हिननि जो इख़्तिलाफ़ु थियो। हाणे रशीद भट्टीअ ते जॾहिं दॿा विधो वियो त रशीद भट्टी तो तनवीर ऐं शमशेर वारे तसलसुल में आयो, हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में न पई अचे त हेॾा ई जहिड़ो छाजो आहे। पोइ 77 में जेको रशीद भट्टीअ जेको स्टेटमेंट ॾिनी, ज़बरदस्त स्टेटमेंट ॾिनी, हुन चयो जेकॾहिं मुंहिंजे मौजूदगीअ में संगत टुटे थी त उनखां बहितर आहे त आउं इस्तीफ़ा ॾियां ऐं तारीख़ में पंहिंजो रिकार्ड मां मुंहिंजे दौर में
घटि में घटि ऐं संगत खे टुटणु नथो ॾियां। पोइ जेका 86 जी चूंड उन में मुंहिंजो को किरदारु कोन्हे। ऐं तव्हांखे ॿुधायां त उन में बि अनवर जो ऐं ॿियनि दोस्तनि जो किरदारु आहे। रशीद भट्टीअ खां इस्तीफ़ा वठण वारनि में असांजो अनवर बि हो, ठीक कराची संगत, छाकाणि त उन वक़्तु कराची संगत जी हैसियत जहिड़ो कर मरकज़ी हैसियत वारी हुई। रशीद भट्टीअ खां त उन छॾायो, पर अनवर खे इहा ख़बर न हुई त मुंहिंजो साथी ताज बलोच 7 साल क़ाइम मक़ाम जो जेको आहे सेक्रेटरी थी वेही रहंदो। ऐं उन में पोइ लियाकत रिज़वी, इदरीस जतोई ऐं असांजो अली नवाज़ फुल कुझु बि, हाणे उन में क़ौम परस्त कम्यूनिस्ट ॿई माना तरक़ी पसंद ॿई शामिल आहे। त हाणे ताज बलोच जे हथ में अची वई आहे। हे त बाबा रशीद भट्टी त वरी बि जमहूरी अंदाज़ में हो, ही त क़ाइम मक़ाम ऐं चूंडूं कराइण जो 7 साल वेही रहियो आहे। मां उन वक़्तु पब्लिक स्कूल मीरपुर ख़ासि में उस्तादु हुउसि, ही मूं वटि हली आहे त तव्हां बि मुंहिंजो बाबा मूं त का वर्क ई कनि। ऐं उन वक़्तु हीअ वर्क कान थींदी। उन वक़्तु पंहिंजो पधरनामो कढी मोकिले छॾिबो, माण्हू वोटूं न ते ॾींदा। इवन तव्हांखे नंढिड़ो मिसाल ॾियूं, अनवर खां खटी त सही, हिते मुख़्तियार मलिक शायदि उथी वियो आहे। शफ़ी मोहम्मद मख़फ़ी हिननि जे ग्रुप जो हो। हाणे उते हुनजो असां सां पेक्ट थियो। मुख़्तियार मलिक उते कैलेंडर हिकिड़ो उबतो करे उन में पैनल असांजो ठाहियो, जंहिंमें मख़फ़ी बची वियो। असां वटि जेको जॉइंट उमेदवार हो उनखे असां हथु खणाए छॾियो ऐं हुनजो उते जो उते वेही आख़िरी ॾींहं ताईं माना इहो थी सघंदो हो त कंहिं माण्हू खे बीहारे सघिजे पियो, पर छाकाणि त हुनजो फार्म भरियल हो। मख़फ़ी असां सां बीठो। उन इलेक्शन में मूं खयां 94 वोट, मख़फ़ीअ खयां 96 वोट। रशीद भट्टी बि तरक़ी पसंद, क़ौम परस्त तरक़ी पसंद, ताज बलोच बि उन में हुजे, ऐं चोक कहिड़ो रशीद तनवीर न बहरहाल 3 माण्हू आहे। त उते ताज बलोच चयो या हा ताज बलोच चयो या फतह मलिक, ओके, जिन में 3 माण्हू आहिनि। उन मां हिकिड़े जो ॾिठो क़ौम परस्त तव्हांखे ठगी करे विया। त मां चयोमांसि क़ौम परस्त न, तव्हांजा कम्यूनिस्ट तब्दील थी आया, 2 वोट उन्हनि जा असीं खणी विया आहियूं। त हिननि चयो इहो नामुमकिन आहे। मूं चयो ॿई हाशिम घाघरे जूं 2 धीअरूं जेके आहिनि उहे कम्यूनिस्ट हुयूं, पर जीअं त मख़फ़ीअ सां हुननि जी माइटी 2 वोट तव्हां कम्यूनिस्टनि जा असांखे अची विया ऐं मख़फ़ी 96 कया, मूं 94 वोट कया। ईअं मज़ाक में। उन खां पोइ अनवर बिल्कुलु जीअं ॻाल्हि कई त अनवर असां इलेक्शन खे क़बूलु कयो। उन खां पोइ जॾहिं अब्दुर्रहमान नकाश मूं सां इलेक्शन में बीठो, उहो बि हारायो, तॾहिं बि हुननि क़बूलु कयो। हाणे मूं ते हिकिड़ो इल्ज़ाम हयो वेंदो हुते हिनजो GSN सां वास्तो, मुंहिंजो साईं GSN सां वाबस्तगी हुई, पर को बि इहो साबित न करे सघंदो त का बि शाख GSN जे बुनियाद ते असां कया। मां त रसूल बख़्श पली जे वारनि जूं जेके शाखूं हुयूं, हाणे मां सोचियो त 50 शाखूं कीअं ख़तमु कजनि। ऐं यूसुफ केड़ाने वटि, ख़ादम टालपुर वटि भॻी न हली वियुसि। मुंहिंजो बि ख़ुदा जे नाले हाणे हिन मां मूंखे ॿुधायो त घणियूं शाखूं हली सघनि थियूं त असीं उन्हनि खे हलायूं, छाकाणि मां जेकॾहिं ख़तमु कंदुसि त मूं ते इल्ज़ाम ईंदो। हुननि चयो त असांजूं 6 शाखूं ही हली सघनि थियूं। पोइ उहो असां राब्ता सेक्रेटरी जे ज़रिए उते पेश कयो। इहे ठटे में बि तमामु घणियूं शाखूं। पोइ असां इहा बहतात जेका शाखुनि जी घणाई हुई उहा इन नमूने सां, पर उन वक़्त में असांजो राब्ता सेक्रेटरी मुक़ररु कंदो, उहो सेक्रेटरी कंदो। हुन जे सोच मुताबिक़ हू कमु कंदो त जीअं इहा हाणे चूंडिजे थो। हाणे चूंड में छा थो थिए त राब्ता सेक्रेटरी जी चूंड त मर्कज़ में हुनखे वोट आहे कोन, पोइ हू पंहिंजी हिकिड़ी हलाए थो। बहरहाल इन सॼे अरसे में अनवर ऐं असांजो किथे बि टकराउ न थियो। वरी हिकिड़ो टकराउ असांखे जो थियो शम्स जे वक़्त में, जॾहिं अनवर, हिदायत ऐं बदर इलेक्शन कमेटीअ ते हुआ। हिननि जॾहिं नतीजो ॾिठो त संगत 2 ग्रुपनि में बि विराइजे। उते अनवर सलाह कई त हाणे इन खे जेकॾहिं 2 ग्रुप हिकिड़ो मुकमिल हाराए वेंदो, संगत जी थींदी। 4 वोट मुख़्तियार जा वधीक, सलाह सां हिननि चयो इहे 4 वोट ख़ारिज करे हाणे
कुणू कढायूं पोइ हाणे खटनि भाग ॻाल्हि थी वई। पुणे में अची वियो शम्स। मुख़्तियार जे ज़हन में ज़ुल्फ़कार ख़्याल ॻाल्हि ॿुधाई त बाबा अंदरि तोसां ठगी थी आहे। तनवीर वटि फ़ैसिलो थियो जिते अनवर हिकिड़ी ईमानदाराना तव्हांखे ॿुधायां अनवर जी ईमानदारी। तनवीर चयोसि त अनवर हीअं थियो चइसि बिल्कुलु थियो, पर उन में मुंहिंजो ईमानदाराना राय आहे त संगत ॿिनि ग्रुपनि में बि विराइजे। हाणे पुणे ते जेकॾहिं हू अची थो वञे ॿियो दोस्त वाह थी वेंदी। ऐं मूंखे यादि आहे त तनवीर मुख़्तियार खे चयो त उथी भाकुर पा ऐं शम्स तव्हांजो सेक्रेटरी आहे। अनवर बिल्कुलु ईमानदारीअ सां ॻाल्हि कई आहे त संगत जे मफ़ाद में इहो असां फ़ैसिलो कयो आहे। उन में यूसुफ सिंधी बि वेठो, अयाज़ गुलबू, सभु दोस्त हुआ। यानी अनवर में इहा ईमानदारी हुई। तनवीर जे सुवाल जो जवाबु बिल्कुलु ॾिनो त मूं कयो, पर मूं ॾिठो संगत विराइजे न। पोइ तव्हां ॾिठो त कुझु दोस्तनि इहा कोशिशि कई त संगत विराइजे, उन्हनि अंदरूनी तौरु इहा कमु कया, पर असां कोशिशि कई संगत। ऐं अनवर आख़िर ताईं असां जिते बि मिलियासीं हिक ॿिए सां एतिराम सां मिलियासीं, हिक ॿिए खे तस्लीम कयोसीं। ऐं इहा किथे बि सोच न आई त सिंधी अदबी संगत का ॿधण आहे। जॾहिं तरक़ी पसंदि हिकिड़ो मसइलो अचे थो त जॾहिं तरक़ी पसंदि मुसनफ़ीन जो इजलास थियो, उन में सिंधी अदबी संगत शिरकत कई। तव्हां समूरनि खे यादि हूंदो ज़फ़र हसन डान में ख़त लिखियो त हिन जो बाइकाट करणु खपे, छाकाणि त हिन में सेक्रेटरी जनरल खे घुरायो कोन वियो आहे, कराचीअ जी शाख खे अमन ॾिनी वई आहे। मूं ज़फ़र हसन खे बि ख़त लिखियो, मूं असांजे मुस्लिम शमीम खे बि ख़त लिखियो, ऐं मूं बयानु ॾिनो त कराची शाख खे जेकॾहिं हुननि सिंधी अदबी संगत तस्लीम कयो आहे त सिंधी अदबी संगत आहे। उन में जेकॾहिं अनवर उन जी या फ़कीर मोहम्मद वारनि जी कमेटी उन में शिरकत करे थी त आउं सेक्रेटरी जनरल जी हैसियत में उन में शिरकत कंदुसि, जिते ज़फ़र हसन तमामु सख़्तु मूंखे ख़त लिखियो, उहो रिकॉर्ड मूं वटि मौजूदु आहे। मूं उते शिरकत कई जॾहिं उते इलाइक़ाई ज़बानुनि जो सेशन थियो। हिकिड़ो थियो उर्दू में सेशन, ॿियो थियो इलाइक़ाई सेशन। त उन जी अनाउंसमेंट जॾहिं अनवर उर्दू में कई त मूं मुखालफ़त कई ऐं मूं चयो त हिते हाणे असीं जंहिंखे तरक़ी पसंदि मुसनफ़ीन क़ौमी ज़बानूं तस्लीम नथी करे, इलाइक़ाई ज़बानूं तस्लीम, असीं पंहिंजे इलाइक़ाई ज़बानुनि में तक़रीर कंदासीं। मूं सिंधीअ में तक़रीर कई, सराइकिन पंजाबिन वग़ैरह सां साथ ॾिनो। पोइ उनजो नतीजो थियो, गोड़ थियो, अब्दुल्ला मलिक विच में घणो थियो, पोइ सोभो विच में आयो, छा थियो। पोइ असां जेको पधरनामो आहे गॾिजी लिखियो, जेको फ़कीर मोहम्मद मूं अनवर ऐं ॿियनि असां गॾिजी लिखियो, जेको सभिनी क़बूलु कयो। यानी इहो बर्दाश्त असां वटि हूंदी हुई त संगत असांजे अदबी वजूद जो हिसो आहे। जेकॾहिं उनखे को बि माण्हू नज़रियनि जे बुनियाद ते विराइणु चाहे थो, ऐं उनजे सख़्तु ख़िलाफ़ु आहियां, छाकाणि त संगत हिकु हुजणु खपे ऐं हिकु रहणी आहे। सियासी पार्टियूं टुकड़ा थी वियूं आहिनि, पर आउं सम्झां थो संगत में उहो गैर मुतनाज़ा हुअण वारो रूह अञा बरक़रार आहे। जेकॾहिं दोस्त कोशिशि कंदा त इहे जेके उड़िया थुड़िया नंढा इख़्तिलाफ़नि से ख़तमु थी सघनि। अच्छा, हाणे अॼोको सेशन इन लिहाज़ खां इम्पोर्टेंट आहे त असां वटि ॿई मौक़ुफ़ स्टेज ते मौजूदु आहिनि। असां वटि कम्युनिस्ट पार्टीअ सां जेके सलाड़ियल दोस्त आहे, जेके नेशनलिस्ट दोस्त आहिनि, उहे बि सभिनि, ऐं इहा सॼी तारीख़ आहे जेका सिंधी अदबी संगत जी हिकु तहरीक हुई, ऐं उन ते असां ॻाल्हायूं पिया। अनवर पीरज़ादे पंहिंजे इंटरव्यूज़ में इहा ॻाल्हि कई आहे त कम्युनिस्ट पार्टीअ वारनि बि संगत खे पंहिंजे मफ़ाद में हलायो, नेशनलिस्टनि बि पंहिंजे मफ़ाद में हलायो, पर संगत जी सिहत लाइ इहो ॾाढो ज़रूरी आहे त उन जे आइन में तरमीम करे को अहिड़ो नुक़्तो शामिलु कजे त सिंधी अदबी संगत जे इलेक्शन में वोट सिर्फ़ु हक़ीक़ी माना में को अदीब ई ॾेई सघे। इहो संगत जी सिहत लाइ तमामु ज़रूरी आहे। मां हिकिड़ी आख़िरी सुवाल इहो कंदुसि त दौर जे हिसाब सां जेकॾहिं तनज़ीमूं तब्दील नथियूं थियनि त पोइ ख़तमु थी वञनि। अॼुकल्ह सिंधी अदबी संगत आहे त, पर जॾहिं असां हुन जे वजूद ते ॻाल्हायूं था त उहा का माज़ीअ जी
कहाणी का नॉस्टैल्जिया थी लॻे, पर हिन वक़्तु जेका सिंधी अदबी संगत आहे उहा पंहिंजो वजूद उहा असराइते नमूने सां बरक़रार नथी रखे। हिन वक़्तु जेका सोशल मीडिया, जेको फास्ट ट्रेंड वारी जेका सोशल मीडिया हले थी पई, उन में तव्हां ऐं अॼुकल्ह जेका हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त ॿ संगतूं बि हलनि थियूं पियूं। हिकिड़ो माना 2 संगतूं एग्ज़िस्ट थियूं कनि, हुन जा 2 सेक्रेटरीज़ आहिनि, हिकिड़ो हिकु मर्कज़ खे थो रिपोर्ट करे, हिकिड़ो ॿिए खे थो करे। ऐं जेके आहे उन में का क्रिएटिविटी का वॾियूं शयूं उहे नज़र नथियूं अचनि। त मां शाम मन जात्या या अदल सुमरो केर बि हिनखे ॿुधाए त हिन वक़्तु सिंधी अदबी संगत खे जहिड़ो करण जूं कहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि? इन ते मुख़्तसर मां तव्हां खां राय वठंदुमि। मुख़्तसर हा, उन में इहा त हाणे हिकिड़ो लाज़मी आहे त इलेक्शन जो हिकिड़ो जमहूरी तरीक़ो आहे ऐं असां वटि जीअं मां ॿुधायो त हिक ॿिए खे रिकग्नाइज़ नथो कयो वञे। जॾहिं रिज़ल्ट अचे थो त उहो दिलि सां उन शइ खे क़बूल नथो कजे। ऐं वाक़ई इलेक्शन त थींदी, हिन दफ़े अॻे दफ़े इलेक्शन थी त हिकिड़े ग्रुप उनखे क़बूल न कयो ऐं नतीजा क़बूल न कया। इन करे वरी उहे जेके ॿिया दोस्त हुन सां गॾु हुया, लाज़मी सेक्रेटरी जनरल हिकिड़े ग्रुप जो हुयो त 3 उहिदेदार वरी ॿिए जा हुया। उन्हनि में पाण में वरी हमाहंगी नथी पैदा थी सघे ऐं नतीजे में उन पुठियों पस मंज़र में के माण्हू हुया उहे न पिया चाहिनि त इहे सभु गॾिजी करे हलनि। नतीजे में उन्हनि माण्हुनि उन्हनि खे ईअं अलॻि करे छॾियो। हाणे बि इहो आहे त के जेके माण्हू अहिड़ा अदीब आलिम जेके जिन खे सभु माण्हू दिलि सां एतिराम कनि था पिया, उहे अचनि अॻिते ऐं इन जो को हल ॻोल्हनि। ऐं यकीनन हिकिड़ी अदबी संगत हिकिड़ी हुजणु खपे। इख़्तिलाफ़ थी सघनि था उन्हनि में माण्हू, पर तंज़ीम हिकिड़ी हुजणु खपे। ठीकु आहे। अत्या तव्हां कुझु सम्झां थी त असल में हाणे असांजी तरबियत थियण वारो मरहलो ख़तमु थी चुको आहे। त सिंधी अदब जेके अदब में वञनि था, सिंधी अदबी संगत जा मेंबर बि आहिनि, उन्हनि जी का तरबियत कोन थी थिए। त जेकॾहिं उहा तरबियत थिए त भई तव्हां असां ऐं उहा हर दौर जी ज़रूरत आहे। त उहा तरबियत हूंदी त उहे माण्हू उनखे उन तरीक़े सां वठंदा। इन करे उन सॼी शइ खे संजीदगी सां वरितो नथो वञे। असां वर्कशॉप्स कराईंदासीं पंहिंजी तरबियत जे लाइ, सो उनजी खोट आहे। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी मुफ़ीद गुफ़्तगू थी ऐं तव्हां सभिनी ॾिठो। पर हाणे टाइम मुख़्तसर हिन वक़्तु जेको आइन आहे न उहो हीअं जनरल ज़ियाउल हक़ वारो आइन आहे। सिंधी अदबी संगत में सेक्रेटरी जनरल खे एतिरा पावर आहिनि जो त इन करे मां गुज़िरियल भेरे जॾहिं अहमद सोलंकी अब्बास खे उन बि हिकिड़े हंधि चयो त हिते सेक्रेटरी जनरल खे वाक़ई एतिरा पावर आहिनि जेके अॻियनि आइननि में न आहिनि। त उन करे ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको जिते जंहिं दुर सां आहे न उहो उन में कुझु मफ़ाद परस्त माण्हू आहिनि जेके इहो नथा चाहिनि त हीअ संगत वेझी अचे। न त अदल सूमरे हिकिड़े वोट ते खटियो, ज़ुल्फ़कार सियाल जा वोट बराबरि थी विया। सर्कस चयो त बाबा कुणू न आहे, ज़ुल्फ़कार सियाल से माना असां वटि एतिरी बर्दाश्त हुई न तुंहिंजे सभिनी में। पोइ वरी जॾहिं ॿियो दोस्त हिकिड़े वोट ते खटे थो अचे त उते बर्दाश्त ख़तमु छो थी थिए? त इहो त उहा बर्दाश्त हुजे ऐं चङा माण्हू विच में हुजनि त उहो सबबु न आहे त सिंधी अदबी संगत मां सम्झां थो सभिनी खे ख़बर आहिनि त कहिड़ियूं शाखूं कमज़ोर आहिनि, ख़तमु थियणु खपे। ॿिन्ही धुरियुनि खे ख़बर आहे, पर छाकाणि त हींअर इलेक्शनी माहौल आहे उन करे इहो न आहे। ऐं सम्झां थो त संगत जल्दी इहे पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु कंदी ऐं असांखे उमेदु आहे त मुस्तक़बिल जी संगत वरी हिकु थींदी, वरी तरबियती ऐं तनक़ीदी क्लास शुरू थींदा। महिरबानी। सो संगत खे बि जदीद अंदाज़ सां हलाइण जी ज़रूरत आहे। हिन पॉइंट ते असां पंहिंजी हीअ निशिस्त ख़तमु था कयूं ऐं हाणे असां पंहिंजे महिमाननि जा थोराइता आहियूं। ऐं हाणे आख़िरी सेशन हिन अॼोके ॾींहं जो आहे, उन खां पोइ मौसीक़ी आहे ऐं उहो प्रोग्राम अॼु हाणे जेको सेशन आहे उहो अनवर पीरदादो ऐं उन जा हमअसर ऐं उन जी मेज़बान सबीना शहबाज़ साहिबा आहे जेका पाण एक्टिविस्ट आहिनि ऐं साईं कमर शहबाज़ जी न्याणी आहिनि। सो मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि। 2 असांजा मुक़रर ऑलरेडी स्टेज ते आहिनि। हिन में अतिया दाऊद ॻाल्हाईंदी नकाश साहिब ते ऐं
ताज जोयो साहब ॻाल्हाईंदो, मीर मोहम्मद पीरज़ादे साहब ते, आजिज़ जमाली ॻाल्हाईंदो साईं फ़कीर मोहम्मद लाशारीअ ते, ऐं मोहम्मद अली पठान ॻाल्हाईंदो बदर अबड़े साहब ते। सो अनवर पीरज़ादे जे हमसरनि जा जेके 2 दौर आहिनि, हिकिड़े दौर में हू कराची संगत जो सेक्रेटरी रहियो, ॿियो दौर हो जॾहिं हू तव्हां फ़कीर लाशारी ऐं जान ख़ास के लिए असां ताज़ो विछड़ी विया, उनखे बसि अॼु असां यादि था कयूं। त इन सॼे दौर में हुन जे रोल खे तव्हां कीअं था ॾिसो, ऐं ॿियो जेको गोल्डन जुबली कॉन्फ्रेंस थी उन में ज़ुबैर ऐं अवां वॉलंटियर्स थी कमु बि कयो, ऐं उन ज़माने में तव्हां संगत जा हिकिड़ा जेके 15 रोज़ा हिकिड़ा हैंडआउट्स पब्लिश कंदा उहो संगत जे नाले सां, त उहे कुझु यादगिरियूं शेयर कयो, ऐं हुनजो कंट्रीब्यूशन ओवरऑल एज़ अ लीडर सिंधी अदबी संगत में तव्हांखे कीअं थो लॻे? असल में जीअं त हर शइ पंहिंजे वक़्त सां सुञाती वञे थी, वक़्तु जीअं त साॻियो नथो रहे त पोइ ज़ाहिर त तंज़ीमूं पार्टियूं उन हिसाब सां कमु कनि थियूं। हाणे तव्हांखे इहो ज़हन में रखिणो पवंदो त अनवर 74-75 में संगत जी इहा जंहिं ज़िमेदारी खईं, माना इहा ॻाल्हि हाणे लिखियलु आहे तव्हां किताबनि में बि आहे त भई हिकिड़ी अंडरग्राउंड मीटिंग में जाम साकीअ हुनखे चयो त कराची संगत एक्टिव कयो, उन में शमशेर हुयो, ताज बलोच हुयो, ऐं उन में उहो सभु हुनखे चवनि पिया त ॾुखियो कमु आहे, हीअं आहे हूअं आहे, त अनवर चयो न इहो कयूं था। माना हुन हिकिड़ी जंहिं इहा ज़िमेदारी खई, पाण हिलाल पाकिस्तान में कमु कंदो, ऐं हुन चयो त न इहो को मसइलो ई कोन्हे, असां दोस्तनि खे कयूं था। त उहो त हुयूं गॾु हुया, माना तंज़ीमी हवाले सां उहो हिकिड़ी जेका तरक़ी पसंदि सिंपथाइज़ेशन त हुई, पर अनवर में इहा हिकिड़ी जेका मैग्नेटिज़म हुई, हुन में जेका शख़्सियत में जेको हिकिड़ो पुश हुई, हुन मुमकिन बणायो। ऐं ॿियो वॾी ॻाल्हि इहा थी त हिलाल पाकिस्तान खे ॼण हुन संगत जो आर्गन करे यूज़ कयो। इहा तमामु वॾी ॻाल्हि हुई। उन ज़माने में हिकिड़ी अख़बार हूंदी हिलाल पाकिस्तान, ऐं हिलाल पाकिस्तान में जेका ख़बर छपबी हुई उहा एॾी लीड करे छपबी हुई जो पोइ सिंध में मूंखे यादि आहे, मां 76 में 75-76 में असां ॻोठ में हूंदा हुआसीं, असां उहा इंस्पिरेशन वठी हिते कंदा हुआसीं, अॼु फलाणे सां शाम मल्हाई वई, फ़ोटू ईंदा हुआ, इहो सभु ॼण त वॾे जमूद खां पोइ पहिरियों दफ़ो थी रहियो। जेको असां जेके नवां पढ़ंदड़ हुआसीं उन वक़्तु जेके असां 16-17 सालनि जा हुआसीं, त असां रुगो किताब पढ़ंदा हुआसीं, असां अमर जलील कोन ॾिठो हो, असां शमशेर कोन ॾिठो हो, ताज बलोच कोन ॾिठो हो, त ईअं असांजे टहीअ जे लाइ ॼण त इहो नओं उत्साह थी पियो। ऐं इहा अनवर जी क़ाबिलियत, इहा कंहिंजे चवण ते माण्हू नाहे कंदो, इहो पोइ हुनजो ज़हन पाण ई क्रिएटिवली हर महाज़ ते कमु करे, त हुन सॼी हिलाल पाकिस्तान खे साईं बेदिल वेठो आहे, साईं असल में उनजो उन दौर जे अखियुनि जो ॾिठो गवाह इहो आहे त उन सभिनी खे इनवॉल्व कयो, ऐं उन में इहा जेका इनवॉल्व करण जी सघ या सलाहियत हूंदी, उन लाइ संगत तमामु जल्द कराचीअ जी तमामु वॾी मुतहरिक थी, ऐं पोइ उन खां मुतासिर थी सॼी सिंध में संगत रिवाइव थी। मां संगत में मां कराची में आयुमि 81 में, तेसि ताईं काको अनवर 80 में लाड़काणे अची वियो, कराची छॾे चुको। हाणे मां जो मोटियुमि तेसि ताईं वरी संगत ॾुतड़ियल हुई, माना हुन वटि का जाइ कान हूंदी। असां कॾहिं ऐं फ़कीर मोहम्मद लाशारी हुनजो सेक्रेटरी हूंदो, माना हाणे जेकॾहिं तव्हां हुनखे पॉलिटिकल टर्म्स में ॾिसो त कम्युनिस्ट पार्टीअ जे सिंपथाइज़ेशन खां पोइ ही ॿियो ग्रुप जेको हुयो डॉक्टर अरबाब फावड़ जे असर वारो हो, पर जीअं त अदबी हिसाब सां असां सभु गॾु हूंदा हुआसीं त अदब खे कहिड़ो रोल प्ले करणु घुरिजे हिन में का कंफ्यूजन कान हूंदी। त फ़कीर मोहम्मद लाशारी हुअं हिलाल में हूंदो, ऐं पोइ अब्दुर्रहमान नकाश ऐं रऊफ़ निज़ामाणी इहे वरी पलीजे खां ताज़ो छिजी हिननि सां जुड़िया, त वरी उन क़िस्म जो माहौल ठही वियो। मां न्यू कमर वयुमि त मूंखे उते जावेद भुट्टो ऐं मुर्तज़ा सोलंगी मिलिया, ऐं इहो ईअं हलंदो रहियो, पर इहो असांखे मसइलो न हूंदो त असांजी नाहे या हुननि जी आहे या हुननि जी नाहे, कराचीअ में ईअं न हो। अच्छा, संगत सां वारो चैलेंज हूंदो जो CID वारा मुख़बिरी कंदा, पोइ का जाइ मुस्तक़िल जाइ न हूंदी। हाणे इहो हलंदो रहियो, असां नेठि वञी कुझु अरसे में असां मलीर में वञी संगत खोली, बचल ॻोठनि, त भाउ कुझु त हुजे जिते मिड़ी गॾिजी कमु कयूं। ऐं मां जेको वोट ॾिनो हो उहो मलीर संगत जे बिहाव ते ॾिनो, त ख़ैर इहे ॾुखिया गुज़ारियासीं। इहा वरी काके अनवर जी कमबैक थी 83 में, माना जेल खां निकिरण खां पोइ।
83 में वो जेल में वियो ऐं जेल खां पोइ जो निकितो त पोइ वरी जॾहिं कराची में आयो त वरी उन संगत सां हू जुड़ी वियो ऐं संगत हुनखे वेलकम कयो जो ज़ाहिर आहे पुराणो माण्हू दोस्त सभई साॻिया। वरी 83, 84, 85 हलिया, वरी 86 में इहा गोल्डन जुबली कॉन्फ्रेंस थी। इन वरी हिकिड़ो ॿियो नओं जोश ॾिनो ऐं पोइ मरकज़ी लेवल ते सिंध जी लेवल ते बरे सगीर जी अंजुमन तरक़ी पसंदि सभिनी खे हमारे पढ़ियो हूंदो कृष्ण चंद्र खां वठी सजाद ज़हीर खां वठी अदा उन जी गोल्डन जुबली कॉन्फ्रेंस असां उन जो हिसो आहियूं, असां बि उहो ई गोल्डन जुबली था मल्हायूं। त इहो वरी हिकिड़ो वॾो नओं फिनामिना पैदा थियो। त इहो सॼो जेको ॼण त हिकिड़ो पीरियड हो, उहो पीरियड जेका 87 खां पोइ जेका हेॾा जेकॾहिं पार्टी स्प्लिट थी त पोइ उहो जोश झको थी वियो असांजे ॿियनि सभिनी दोस्तनि ऐं पोइ उन असरु लाज़मी। ऐं हाणे उहो दौर बि न रहियो, हाणे उहा मार्शल आर्ट बि न हुई ऐं हाणे उहो सॼो जंहिं दौर में उहा शुरू थी जो सिंधी अदबी संगत सभिनी खे ख़बर हूंदी त सियासी मौक़िफ़ उते अचे रखिणो आहे। पोइ का नज़म जी ॻाल्हि करणी आहे, का कहाणी जी ॻाल्हि करणी आहे, पर असुल में पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू रखिणो आहे। उहा ज़रूरत न रही, वरी ज़मानो खुली वियो ऐं पोइ संगत जा वरी दग मटिजी। महिरबानी शाह मोहम्मद अदल साहब, तव्हां पंहिंजे हिकिड़े मज़मून में लिखियो हो जो असां सिंधी अदबी संगत ते था ॻाल्हायूं त अनवर पीरज़ादे जी तनक़ीद उते कहिड़ी हूंदी हुई, कीअं माण्हुनि खे उत्साहींदो हो। त अयाज़ गुल ऐं तव्हां बि इन जो ज़िक्र कयो आहे त सिंधी अदबी संगत में हुनजी तनक़ीद कीअं हूंदी ऐं तव्हां ख़ुदि हिन ते रिसर्च कई आहे सिंधी अदबी संगत जी तारीख़ ते, त तव्हां हुन में हुनजो कीअं पिया रोल ॾिसो? हा, असल में अवां सभु ॼाणो था पिया त इहे सिंधी अदबी संगत हिकिड़ो तरक़ी पसंदि अदीबनि ऐं दानिशवरनि जो फोरम ऐं यकीनन अनवर पीरज़ादे बि इहो ई फोरम जॉइन कयो ऐं शुरू में हिते बलड़जी में उन्हनि हिते संगत जो बुनियादु रखियो ऐं शुरू में हिते 77 में हुन खां पोइ वरी विच में वक़फ़ो पइजी वियो ऐं ॿिया दोस्त हिते आया, पर उन्हनि जे पुठियां पस मंज़र में अनवर पीरज़ादो ई हुयो ऐं हिते ई शाह लतीफ़ जे फ़िक्र ते बहस मुबाज़ा थींदा हुया। शाह लतीफ़ जा ॾींहं मल्हाया विया, शाह लतीफ़ जे मुख़्तलिफ़ उनवाननि ते लेक्चर थिया जंहिंमें त अनवर पीरज़ादे पाण लेक्चर ॾिना, या शाह लतीफ़ जो ॾींहुं मल्हायो वियो हिते बलड़जी में 80 में, त उन में बि ताज बलोच जी सदारत में हिते थियो। ऐं जॾहिं हाणे तव्हां ॾिसो त जेको अनवर पीरज़ादे जो दौरु आहे कराची शाख में, उहो मार्शल आर्ट जो दौरु आहे, ॾाढो ॾुखियो दौरु आहे। ऐं हीअ दोस्त जॾहिं पाण में अचनि था पिया, उन में उन बदर अबड़ो बि गॾु आहे हुन सां, ऐं सतार पीरज़ादो गॾु आहे, हिदायत मंगी गॾु आहे, हिलाल पाकिस्तान में कमु बि कनि था। अनवर पीरज़ादो आयो आहे त हिते पहिरीं हिते जॾहिं आर्ट्स काउंसिल में गजाणियूं कनि था पिया गुलरंग जे साम्हूं लान में, उते मूं बि काफ़ी गजाणियूं अटेंड कयूं ऐं तव्हां यकीन कयो त हिकु गजाणी में 50 60 माण्हू शरीक थींदा हुया। ऐं हिकिड़ी गजाणी मूंखे यादि अञा त हुन में माणिक खां वठी ममताज़ ॿर जेके बि हुन दौर जा लेखक हुया सभु अदबी संघ जी गजाणी में 52 माण्हू हुन में हुया। अलीना वफ़ाई जी सदारत में थी हुई, उन में मूं बि पंहिंजो शेर पढ़ियो, मुश्ताक बाग़ानी पढ़ियो हुयो ऐं आर्टिस्ट शाइर सभु हिते ईंदा हुया। पोइ उतां उन्हनि खे वरी उतां लॾणो पियो जो हुनखे तंग कयूं। पोइ YMCA में उते हाल हिकिड़ो वरितऊं, 30 रुपया हर हिकु गजाणी जा भरींदा हुया। वरी उते जॾहिं वरी उते हुननि इहे लाज़मी आहे ज़ाहिरी तौर ते सिंधी अदबी संगत जी अदबी ॻाल्हियूं हूंदियूं, पर उन पस मंज़र में जेके मौजूदा हालतूं हुयूं उन्हनि ते बि ॻाल्हाईंदा हुआ, बहस थींदा हुआ, त उहे रिपोर्ट्स वरी मथे वेंदियूं हुयूं। त लाज़मी आहे उहे वरी उहो फोरम असांखे उते बि इजाज़त कान मिली। वरी उतां नाटक हुयो जिते उहो आर्ट ऐं डांस जा क्लास हलंदा हुआ, उन नाटक में वरी गजाणी शुरू थियूं। त ईअं मुख़्तलिफ़ हंधनि ते जीअं शाम मन ॻाल्हि कई त उहो किथे उन्हनि टिकणु कोन ॾिनो ऐं हिन फोरम खे इन जे ख़िलाफ़ु, पर अनवर पीरज़ादो हर हाल में इन्हनि पंहिंजे इन फ़िक्री धारा में इन में शामिलु रहियो। ऐं जॾहिं वरी उन्हनि महसूसु कयो त मर्कज़ जेको आहे गैर फ़ाल थी वियो आहे, त उन में उन्हनि हिकिड़ी कॉमेडी ठाही त जीअं असां रशीद भट्टी खे लिखूं त हू नई इलेक्शन्स कराए ऐं इन संगत खे मुतहरिक करे, जीअं अॻु में ज़िक्र थियो त माना इहे मुख़्तलिफ़ उन्हनि पाण इहो अंदाज़ो कयो त हीउ फोरम अहिड़ो आहे जेको हिनखे एक्टिव कजे ऐं हिनखे इन फ़िक्री तरह पंहिंजे नज़रियाती तरह हिनखे इस्तेमालु कजे। पोइ रशीद भट्टी इस्तीफ़ा ॾिनी,
लाज़मी आहे हुन ते हिकिड़ो प्रेशर पियो, रशीद भट्टी इस्तीफ़ा ॾिनी, हुन खां पोइ 4 जेका आहे ताज बलोच खे मिली। ताज बलोच 2-3 साल हुन ईअं छिके वियो, पर पोइ वरी हुन इलेक्शन कराई। ऐं हाणे उहे हिकिड़ा तजुर्बा हुया। लाज़मी आहे अॼु जॾहिं असां हिते वेठा आहियूं, हाणे हिते ॻाल्हि थिए थी त सिंधी अदबी संगत उहो पंहिंजो रोल अदा नथी करे सघे, या इहो माना हुन में फ़िक्री तरह तज़ाद पैदा थी विया आहिनि माण्हुनि में। ऐं सवालु हिकिड़ो पैदा थिए थो सिर्फ़ु इहो, अनवर पिज़ादो बि इन ख़्याल जो हुयो त बसि सिंधी अदबी संगत हेॾो वॾो अदबी फोरम आहे, इन जे मेंबरशिप जो हिकिड़ो मयार हुजणु खपे हो। अनवर पिज़ादो जो ख़्यालु हो त सिंधी अदबी संगत जो जेको मेंबर थिए घटि में घटि या त उहो राइटर हुजे, या सुठो पढ़ंदड़ हुजे, या सुठो नक़ाद हुजे, या कुझु न कुझु हुन अदबी हैसियत हुजे, वो अदीब हुजे। हा अदीब हुजणु खपे। पोइ नतीजे में छा थियो, जॾहिं हीउ जेको रशीद भट्टी त हले वियो, पोइ इलेक्शन जेका थी उहा अॼु जॾहिं हुन ते छंड छाण कजे थी पई, त जेके हिन क़िस्म जो गैर ज़रूरी शाखूं जेके असांखे अॼु नज़र अचनि थियूं पियूं, उन इलेक्शन जो नतीजो हुई। ऐं उन इलेक्शन में छाकाणि इलेक्शन खटणी हुई, ॿिनी धुरनि कोशिशि कई त असांजियूं ब्रांचिस वधनि, असांजा वोट वधनि, ऐं वोट बैंक वधाइण जे चकर में पोइ जेके गैर ज़रूरी शाखूं बि खुली वियूं। अहिड़ा माण्हू अची विया जिन खे अदब जी ख़बर कान हुई, न को न रशीद भट्टी खे सुञाणनि पिया, न अनवर पिज़ादे खे सुञाणनि पिया, न कंहिं अदीब खे। नतीजे में उहा हिकिड़ो तजुर्बो थियो। अॻु में छा हो त 15-16 शाखूं हुयूं या 12 शाखूं, पर उहे सभु पाण में राइटर हूंदा हुया, पाण में गॾिबा हुया, त पोइ चवंदा हुआ हाणे तूं सुठो कमु हलाए थो शमशेर हैदरी, तूं कम खे जारी रखो। पोइ शमशेर हैदरी बि 10 साल सेक्रेटरी रहियो, रशीद भट्टी बि 10 साल सेक्रेटरी जनरल रहियो, तनीर अब्बासी 4 साल। हुन में छा त हम आहंगी हुई, पाण में हूंदा हुआ, जॾहिं पाण में गॾिबा हुआ त चवंदा बाबा कमु सुठो हले थो पियो, पाण में मुतमिन आहियूं। पर पोइ जॾहिं हीअ जेको इलेक्शन जो थी, ऐं इलेक्शन जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि मां कंदो, इहा माफ़ु कजो, असां ॻाल्हि जमहूरियत जी कंदा आहियूं, लाज़मी आहे त चवंदा आहियूं फ्रीडम ऑफ चॉइस हुजे ऐं लिबर्टी हुजे, डेमोक्रेटिक राइट्स हुजनि, पर पाण असां पंहिंजे रवैये में जमहूरी न आहियूं, इहा असांखे वञणु खपे। असां वटि ईअं थींदो आहे त जॾहिं बि कंहिं बि शाख में, मां मर्कज़ जी जुदा ॻाल्हि आहे, पर शाख जी लेवल ताईं बि जेके इलेक्शन थींदी आहे न, जेको नओं चूंड जी सेक्रेटरी जनरल ईंदो आहे, हुनखे पुराणो सेक्रेटरी जेको हूंदो आहे शाख जो, उहो रिकॉर्ड बि कोन ॾींदो आहे, हिक ॿिए सां ताउन बि न कंदा आहिनि, कोशिशि कंदा आहिनि हिक ॿिए खे फेल कजे। त हीउ जेको बहरान आहे, इहो उन नतीजो आहे जो असां गैर ज़रूरी शाखूं खोलियूंसीं ऐं गैर ज़रूरी मेंबरशिप ॾिनीसीं। अॼु संगत जेका आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे, त हुनजो जेको कैरेक्टर रोल जेको हुजणु खपे उहो कोन बीठो आहे। जी महिरबानी आदिल सुमरो साहब। ताज साहब, असां जीअं संगत जी तरबियत जी ॻाल्हि कई, त हिकिड़ी ॻाल्हि इहा बि उन्हनि संगत जे गॾिजाणनि जे हवाले सां मशहूरु हूंदी त नज़रियाती इख़्तिलाफ़ केतिरा बि सख़्तु छो न हुजनि, पर उन्हनि जो ज़ाती तालुकनि ते असरु न हूंदो। त असां बाबा पंहिंजे इंटरव्यू में चयो आहे त जॾहिं मूं इलेक्शन हाराई त ताज खे सभिनि खां पहिरियों मुबारकबाद मां ई ॾिनी हुई, ऐं मूं चयो त असांखे नतीजा क़बूल आहिनि। ऐं उन खां पोइ बि असां ॾिठो त तव्हां सां हुनजो तालुक़ु हिकिड़ो अदीब दोस्त वारो ऐं हिकिड़ा तव्हां हमसर रहियो, त तव्हां हुनजो ओवरऑल संगत में हिकिड़ो कंट्रीब्यूशन कीअं पिया ॾिसो, ऐं आख़िरी दौर ताईं बि हू संगत जे मरकज़ी इलेक्शन जी मॉनिटरिंग बि बदर अबड़े अनवर पीरवादे गॾु कई हिकु इलेक्शन। मां थोरो माज़ी में वेंदुसि त सिंधी अदबी संगत खे क़ाइमु करण में जिन दोस्तनि जो हथु आहे, उन्हनि जो वास्तो कम्युनिस्ट पार्टीअ सां हो। तो गोबिंद माली, कीरत वारा, या इवन शेख आज़ हो, तॾहिं बि उन्हनि जे असर में हो। पर गोबिंद माली उहो माण्हू हो जंहिं चयो त असां हीअ सिंधी अदबी संगत था क़ाइमु कयूं, जंहिंमें जेके बि रोशन ख़्याल, नेशनलिस्ट, तरक़ी पसंदि, माना कम्युनिस्ट वग़ैरह आहिनि, उहे सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते अचूं। त माना गोबिंद माली हुनजो हिकिड़ो बुनियादु अहिड़ो रखियो हो त जंहिंमें क़ौम परस्त, कम्युनिस्ट, रोशन ख़्याल जेको आहे, भले उन में मज़हबी बि हुजे, पर रोशन ख़्याल हुजे त उहो अची पियो सघे। त इहा रवायत हुई त उन में जेकॾहिं कम्युनिस्ट दोस्तनि जो ख़्यालु आहे त किथे असां इन में वधीक हुजूं, त इहो हिकिड़ो फितरी अमल हो। हाणे जॾहिं तनवीर खां या 12 शाखूं त हुयूं 56 में, उनखां पोइ शाखूं वधियूं, पर 70 वारे 1970 में जॾहिं कन्वेंशन थियो हो सकर में, जंहिंमें शेख अयाज़ बि हो, ऐं उन में संगत जो हिकिड़ो पधरनामो जारी थियो, उन ज़माने में इन हक़ीक़त खे मञणु खपे त रसूल बख्श पली जे ऐं कासिम पत्थर वारनि छठे ऐं बदीन ज़िले में घटि में घटि, ऐं ॿिजी ॻाल्हि कयां थो त 50 जे अंग में शाखूं क़ाइमु कयूं।
पोइ वरी ही ॿई पाण में हिननि जो इख़्तिलाफ़ थियो। हाणे रशीद भट्टीअ ते जॾहिं दॿा विधो वियो त रशीद भट्टी तो तनवीर ऐं शमशेर वारे तसलसुल में आयो, हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में न पई अचे त हेॾा ही जहिड़ो छाजो आहे। पोइ 77 में जेको रशीद भट्टीअ जेको स्टेटमेंट ॾिनी, ज़बरदस्त स्टेटमेंट ॾिनी, हुन चयो जेकॾहिं मुंहिंजे मौजूदगीअ में संगत टुटे थी त उनखां बहितर आहे त आउं इस्तीफ़ा ॾियां ऐं तारीख़ में पंहिंजो रिकॉर्ड मां मुंहिंजे दौर में घटि में घटि ऐं संगत खे टुटणु नथो ॾियां। पोइ जेका 86 जी चूंड उन में मुंहिंजो को किरदारु कोन्हे। ऐं तव्हांखे ॿुधायां त उन में बि अनवर जो ऐं ॿियनि दोस्तनि जो किरदारु आहे। रशीद भट्टीअ खां इस्तीफ़ा वठण वारनि में असांजो अनवर बि हो, ठीकु, कराची संगत, छाकाणि त उन वक़्तु कराची संगत जी हैसियत जहिड़ो कर मरकज़ी हैसियत वारी हुई। रशीद भट्टीअ खां त उन छॾायो, पर अनवर खे इहा ख़बर न हुई त मुंहिंजो साथी ताज बलोच 7 साल क़ाइम मक़ाम जो जेको आहे सेक्रेटरी थी वेही रहंदो। ऐं उन में पोइ लियाकत रिज़वी, इदरीस जतोई ऐं असांजो अली नवाज़ फुल कुझु बि। हाणे उन में क़ौम परस्त कम्यूनिस्ट ॿई माना तरक़ी पसंद ॿई शामिल आहे। त हाणे ताज बलोच जे हथ में अची वई आहे। हे त बाबा रशीद भट्टी त वरी बि जमहूरी अंदाज़ में हो, ही त क़ाइम मक़ाम ऐं चूंडूं कराइण जो 7 साल वेही रहियो आहे। मां उन वक़्तु पब्लिक स्कूल मीरपुर ख़ासि में उस्तादु हुउसि, ही मूं वटि हली आहे त तव्हां बि मुंहिंजो बाबा मूं त का वर्क ई कनि। ऐं उन वक़्तु हीअ वर्क कान थींदी। उन वक़्तु पंहिंजो पधरनामो कढी मोकिले छॾिबो, माण्हू वोटूं न थी ॾींदा। इवन तव्हांखे नंढिड़ो मिसाल ॾियूं, अनवर खां खटी त सही, हिते मुख़्तियार मलिक शायदि उथी वियो आहे। शफ़ी मोहम्मद मख़फ़ी हिननि जे ग्रुप जो हो। हाणे उते हुनजो असां सां पेक्ट थियो। मुख़्तियार मलिक उते कैलेंडर हिकिड़ो उबतो करे उन में पैनल असांजो ठाहियो, जंहिंमें मख़फ़ी बची वियो। असां वटि जेको जॉइंट उमेदवार हो उनखे असां हथु खणाए छॾियो ऐं हुनजो उते जो उते वेही आख़िरी ॾींहं ताईं माना इहो थी सघंदो हो त कंहिं माण्हू खे बीहारे सघिजे पियो, पर छाकाणि त हुनजो फार्म भरियल हो। मख़फ़ी असां सां बीठो। उन इलेक्शन में मूं खयां 94 वोट, मख़फ़ीअ खयां 96 वोट। रशीद भट्टी बि तरक़ी पसंद, क़ौम परस्त तरक़ी पसंद, ताज बलोच बि हुन में हुजे, ऐं टियों कहिड़ो रशीद तनवीर न बहरहाल 3 माण्हू आहे। त उते ताज बलोच चयो या ताज बलोच चयो या फतह मलिक हो, ओके, जिन में 3 माण्हू आहे। उन मां हिकिड़े चयो ॾिठव क़ौम परस्त तव्हांखे ठगी करे विया। त मां चयोमांसि क़ौम परस्त न, तव्हांजा कम्यूनिस्ट तब्दील थी आया, 2 वोट उन्हनि जा असीं खणी विया आहियूं। त हिननि चयो इहो नामुमकिन आहे। मूं चयो ॿई हाशिम घाघरे जूं 2 धीअरूं जेके आहिनि उहे कम्यूनिस्ट हुयूं, पर जीअं त मख़फ़ीअ सां हुननि जी माइटी 2 वोट तव्हां कम्यूनिस्टनि जा असां ॾे अची विया ऐं मख़फ़ी 96 कया, मूं 94 वोट कया। ईअं मज़ाक में। उन खां पोइ अनवर बिल्कुलु जीअं ॻाल्हि कई त अनवर असां इलेक्शन खे क़बूलु कयो। उन खां पोइ जॾहिं अब्दुर्रहमान नकाश मूं सां इलेक्शन में बीठो, उहो बि हारायो, तॾहिं बि हुननि क़बूलु कयो। हाणे मूं ते हिकिड़ो इल्ज़ाम हयो वेंदो हो त हिन जो GSN सां वास्तो, मुंहिंजो साईं GSN सां वाबस्तगी हुई, पर को बि इहो साबित न करे सघंदो त का बि शाख GSN जे बुनियाद ते असां कया। मां त रसूल बख़्श पली जे वारनि जूं जेके शाखूं हुयूं, हाणे मां सोचियो त 50 शाखूं कीअं ख़तमु कजनि। ऐं यूसुफ केड़ाने वटि, ख़ादम टालपुर वटि बदीन हली वियुसि, मुंहिंजो बि ख़ुदा जे नाले। हाणे हिन मां मूंखे ॿुधायो त घणियूं शाखूं हली सघनि थियूं त असीं उन्हनि खे हलायूं, छाकाणि मां जेकॾहिं ख़तमु कंदुसि त मूंखे इल्ज़ाम ईंदो। हुननि चयो त असांजूं 6 शाखूं ही हली सघनि थियूं। पोइ उहो असां राब्ता सेक्रेटरी जे ज़रिए उते पेश कयो। ईअं ठटे में बि तमामु घणियूं शाखूं। पोइ असां इहा बहतात जेका शाखुनि जी घणाई हुई उहा इन नमूने सां, पर उन वक़्त में असांजो राब्ता सेक्रेटरी मुक़ररु कंदो उहो सेक्रेटरी कंदो हो। हुनजे सोच मुताबिक़ हू कमु कंदो हो त जीअं इहा हाणे चूंडिजे थो, हाणे चूंड में छा थो थिए त राब्ता सेक्रेटरी जी चूंड त मर्कज़ में हुनखे वोट आहे कोन, पोइ हू पंहिंजी हिकिड़ी हलाए थो। बहरहाल इन सॼे अरसे में
अनवर ऐं असांजो किथे बि टकराउ न थियो। वरी हिकिड़ो टकराउ असांखे जो थियो शम्स जे वक़्त में, जॾहिं अनवर हिदायत ऐं बदर इलेक्शन कमेटीअ ते हुआ। हिननि जॾहिं नतीजो ॾिठो त संगत ॿिनि ग्रुपनि में बि विराइजे। उते अनवर सलाह कई त हाणे इन खे जेकॾहिं ॿिन्ही ग्रुप हिकिड़ो मुकमिल हाराए वेंदो, संगत जी थींदी। 4 वोट मुख़्तियार जा वधीक सलाह सां हिननि चयो इहे 4 वोट ख़ारिज करे हाणे कुणू कढायूं, पोइ हाणे खटनि भाग। ॻाल्हि थी वई, पुणे में अची वियो शम्स। मुख़्तियार जे ज़हन में ज़ुल्फ़कार ख़्याल ॻाल्हि ॿुधाई त बाबा अंदरि तोसां ठगी थी आहे। तनवीर वटि फ़ैसिलो थियो, जिते अनवर हिकिड़ी ईमानदाराना तव्हांखे ॿुधायां, अनवर जी ईमानदारी। तनवीर चयोसि त अनवर हीअं थियो, चइसि बिल्कुलु थियो, पर उन में मुंहिंजो ईमानदाराना राय आई त संगत ॿिनि ग्रुपनि में बि विराइजे। हाणे पुणे ते जेकॾहिं हू अची थो वञे, ॿियो दोस्त वाह वाह थी वेंदी। ऐं मूंखे यादि आहे त तनवीर मुख़्तियार खे चयो त उथी भाकुर पा ऐं शम्स तव्हांजो सेक्रेटरी आहे। अनवर बिल्कुलु ईमानदारीअ सां ॻाल्हि कई आहे त संगत जे मफ़ाद में ई असां फ़ैसिलो कयो आहे। उन में यूसुफ सिंधी बि वेठो, अयाज़ गुलबू, सभु दोस्त साहू। यानी अनवर में इहा ईमानदारी हुई। तनवीर जे सुवाल जो जवाबु हुन बिल्कुलु ॾिनो त मूं कयो, पर मूं ॾिठो संगत विराइजे न। पोइ तव्हां ॾिठो त कुझु दोस्तनि इहा कोशिशि कई त संगत विराइजे, उन्हनि अंदरूनी तौरु इहा कमु कया, पर असां कोशिशि कई संगत। ऐं अनवर आख़िर ताईं असां जिते बि मिलियासीं हिक ॿिए सां एतिराम सां मिलियासीं, हिक ॿिए खे तस्लीम कयोसीं। ऐं इहा किथे बि सोच न आई त सिंधी अदबी संगत का ॿधण आहे। जॾहिं तरक़ी पसंद हिकिड़ो मसइलो अचे थो त जॾहिं तरक़ी पसंद मुसनफ़ीन जो इजलास थियो, उन में सिंधी अदबी संगत शिरकत कई। तव्हां समूरनि खे यादि हूंदो, ज़फ़र हसन डान में ख़त लिखियो त हिन जो बाइकाट करणु खपे, छाकाणि त हिन में सेक्रेटरी जनरल खे घुरायो कोन वियो आहे, कराचीअ जी शाख खे अमन ॾिनी वई आहे। मूं ज़फ़र हसन खे बि ख़त लिखियो, मूं असांजे मुस्लिम शमीम खे बि ख़त लिखियो, ऐं मूं बयानु ॾिनो त कराची शाख खे जेकॾहिं हुननि सिंधी अदबी संगत तस्लीम कयो आहे त सिंधी अदबी संगत आहे। उन में जेकॾहिं अनवर उन जी या फ़कीर मोहम्मद वारनि जी कमेटी उन में शिरकत करे थी त आउं सेक्रेटरी जनरल जी हैसियत में उन में शिरकत कंदुसि, जिते ज़फ़र हसन तमामु सख़्तु मूंखे ख़त लिखियो, उहो रिकॉर्ड मौजूदु आहे। मूं उते शिरकत कई जॾहिं उते इलाइक़ाई ज़बाननि जो सेशन थियो। हिकिड़ो थियो उर्दू में सेशन, ॿियो थियो इलाइक़ाई सेशन। त उन जी अनाउंसमेंट जॾहिं अनवर उर्दू में कई त मूं मुखालफ़त कई ऐं मूं चयो त हिते हाणे असीं जंहिंखे तरक़ी पसंद मुसनफ़ीन क़ौमी ज़बानूं तस्लीम नथी करे, इलाइक़ाई ज़बानूं तस्लीम, असीं पंहिंजे इलाइक़ाई ज़बानुनि में तक़रीर कंदासीं। मूं सिंधीअ में तक़रीर कई, सराइकिन पंजाबिन वग़ैरह सां साथ ॾिनो। पोइ उनजो नतीजो थियो, गोल थियो, अब्दुल्ला मलिक विच में घणो थियो, पोइ सोभो विच में आयो, छा थियो। पोइ असां जेको पधरनामो आहे गॾिजी लिखियो, जेको फ़कीर मोहम्मद मूं अनवर ऐं ॿियनि असां गॾिजी लिखियो, जेको सभिनी क़बूल कयो। यानी इहो बर्दाश्त असां वटि हूंदी हुई त संगत असांजे अदबी वजूद जो हिसो आहे। जेकॾहिं उनखे को बि माण्हू नज़रियनि जे बुनियाद ते विराइणु चाहे थो, ऐं उनजे सख़्तु ख़िलाफ़ु आहियां, छाकाणि त संगत हिकु हुजणु खपे ऐं हिकु रहणी आहे। सियासी पार्टियूं टुकड़ा थी वियूं आहिनि, पर आउं सम्झां थो त संगत में उहो गैर मुतनाज़ा हुअण वारो रूह अञा बरक़रार आहे। जेकॾहिं दोस्त कोशिशि कंदा त इहे जेके उड़िया थुड़िया नंढा इख़्तिलाफ़ आहिनि से बि ख़तमु थी सघनि। अच्छा, हाणे अॼोको सेशन इन लिहाज़ खां इम्पोर्टेंट आहे त असां वटि ॿई मौक़ुफ़ स्टेज ते मौजूदु आहिनि। असां वटि कम्युनिस्ट पार्टीअ सां जेके सलाड़ियल दोस्त आहे, जेके नेशनलिस्ट दोस्त आहिनि, उहे बि सभिनि, ऐं इहा सॼी तारीख़ आहे जेका सिंधी अदबी संगत जी हिकु तहरीक हुई, ऐं उन ते असां ॻाल्हायूं पिया। अनवर पीरज़ादे पंहिंजे इंटरव्यूज़ में इहा ॻाल्हि कई आहे त
कम्युनिस्ट पार्टीअ वारनि बि संगत खे पंहिंजे मफ़ाद में हलायो, नेशनलिस्टनि बि पंहिंजे मफ़ाद में हलायो, पर संगत जी सिहत लाइ इहो ॾाढो ज़रूरी आहे त हुन जे आइन में तरमीम करे को अहिड़ो नुक़्तो शामिलु कजे त सिंधी अदबी संगत जे इलेक्शन में वोट सिर्फ़ु हक़ीक़ी माना में को अदीब ई ॾेई सघे। इहो संगत जी सिहत लाइ तमामु ज़रूरी आहे। मां हिकिड़ी आख़िरी सुवाल इहो कंदुसि त दौर जे हिसाब सां जेकॾहिं तंज़ीमूं तब्दील नथियूं थियनि त पोइ ख़तमु थियूं थी वञनि। अॼुकल्ह सिंधी अदबी संगत आहे त पर जॾहिं असां हुन जे वजूद ते ॻाल्हायूं था त उहा का माज़ीअ जी कहाणी का नॉस्टैल्जिया थी लॻे, पर हिन वक़्तु जेका सिंधी अदबी संगत आहे उहा पंहिंजो वजूद उअं असराइते नमूने सां बरक़रार नथी रखे। हिन वक़्तु जेका सोशल मीडिया जेको फास्ट ट्रेंड वारी जेका सोशल मीडिया हले थी पई उन में तव्हां ऐं अॼुकल्ह जेका हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त ॿ संगतूं बि हलनि थियूं पियूं। हिकिड़ो माना 2 संगतूं एग्ज़िस्ट थियूं कनि, हुन जा 2 सेक्रेटरीज़ आहिनि, हिकिड़ो हिकु मर्कज़ खे थो रिपोर्ट करे, हिकिड़ो ॿिए खे थो करे, ऐं जेके आहे उन में का क्रिएटिविटी का वॾियूं शयूं उहे नज़र नथियूं अचनि। त मां शाम मन जात्या या अदल सुमरो केर बि हिनखे ॿुधाए त हिन वक़्तु सिंधी अदबी संगत खे जहिड़ो करण जूं कहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि? इन ते मुख़्तसर मां तव्हां खां राय वठंदुमि। मुख़्तसर हा, उन में इहा आहे त हाणे हिकिड़ो लाज़मी आहे त इलेक्शन जो हिकिड़ो जमहूरी तरीक़ो आहे ऐं असां वटि जीअं मां ॿुधायो त हिक ॿिए खे रिकग्नाइज़ नथो कयो वञे। जॾहिं रिज़ल्ट अचे थो त उहो दिलि सां उन शइ खे क़बूलु नथो कजे। ऐं वाक़ई इलेक्शन त थींदी, हिन दफ़े अॻे दफ़े इलेक्शन थी त हिकिड़े ग्रुप उन खे क़बूलु न कयो ऐं नतीजा क़बूलु न कया। इन करे वरी उहे जेके ॿिया दोस्त हुन सां गॾु हुया, लाज़मी सेक्रेटरी जनरल हिकिड़े ग्रुप जो हुयो त 3 उहिदेदार वरी ॿिए जा हुया, उन्हनि में पाण में वरी हमाहंगी नथी पैदा थी सघे ऐं नतीजे में उन पुठियों पस मंज़र में के माण्हू हुया उहे न पिया चाहिनि त इहे सभु गॾिजी करे हलनि। नतीजे में उन्हनि माण्हुनि उन्हनि खे ईअं अलॻि करे छॾियो। हाणे बि इहो आहे त के जेके माण्हू अहिड़ा अदीब आलिम जेके जिन खे सभु माण्हू दिलि सां एतिराम कनि था पिया, उहे अचनि अॻिते ऐं इन जो को हल ॻोल्हनि ऐं यकीनन हिकिड़ी अदबी संगत हिकिड़ी हुजणु खपे। इख़्तिलाफ़ थी सघनि था उन्हनि में माण्हू, पर तंज़ीम हिकिड़ी हुजणु खपे। ठीकु आहे। अत्या तव्हां कुझु सम्झां थी त असल में हाणे असांजी तरबियत थियण वारो मरहलो ख़तमु थी चुको आहे त सिंधी अदब जेके अदब में वञनि था, सिंधी अदबी संगत जा मेंबर बि आहिनि, उन्हनि जी का तरबियत कोन थी थिए। त जेकॾहिं उहा तरबियत थिए त भई तव्हां असां ऐं उहा हर दौर जी ज़रूरत आहे त उहा तरबियत हूंदी त उहे माण्हू उनखे उन तरीक़े सां वठंदा। इन करे उन सॼी शइ खे संजीदगी सां वरितो नथो वञे। असां वर्कशॉप्स कराईंदासीं पंहिंजी तरबियत जे लाइ, सो उनजी मुंहिंजे ख़्याल में काफ़ी मुफ़ीद गुफ़्तगू थी ऐं तव्हां सभिनी ॾिठो। हाणे टाइम मुख़्तसर हिन वक़्तु जेको आइन आहे न उहो हीअं जनरल ज़ियाउल हक़ वारो आइन आहे। सिंधी अदबी संगत में सेक्रेटरी जनरल खे एतिरा पावर आहिनि जो त इन करे मां गुज़िरियल भेरे जॾहिं अहमद सोलंकी अब्बास कयो उन बि हिकिड़े हंधि चयो त हिते सेक्रेटरी जनरल खे वाक़ई एतिरा पावर आहिनि जेके अॻियनि आइननि में न आहिनि। त उन करे ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको जिते जीअं दुर सां आहे न उहो उन में कुझु मफ़ाद परस्त माण्हू आहिनि जेके इहो नथा चाहिनि त हीअ संगत वेझी अचे। न त अदल सूमरे हिकिड़े वोट ते खटियो, ज़ुल्फ़कार सियाल जा वोट बराबरि थी विया। सर्कस चयो त बाबा कुणू न आहे, ज़ुल्फ़कार सियाल से माना असां वटि त एतिरी बर्दाश्त हुई न तुंहिंजे सभिनी में। पोइ वरी जॾहिं ॿियो दोस्त हिकिड़े वोट ते खटे थो अचे त उते बर्दाश्त ख़तमु छो थी थिए। इहो त उहा बर्दाश्त हुजे ऐं चङा माण्हू विच में हुजनि त उहो सबबु न आहे त सिंधी अदबी संगत मां सम्झां थो सभिनी खे ख़बर आहिनि त कहिड़ियूं शाखूं कमज़ोर आहिनि, ख़तमु थियणु खपे, ॿिन्ही धुरियुनि खे ख़बर आहे। पर छाकाणि त हींअर इलेक्शन जी माहौल आहे उन करे इहो न आहे। ऐं सम्झां थो त संगत जल्दी इहे पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु कंदी ऐं असांखे उमेदु आहे त मुस्तक़बिल जी संगत वरी हिकु थींदी, वरी तरबियती ऐं तनक़ीदी क्लास शुरू थींदा। महिरबानी। सो संगत खे बि जदीद अंदाज़ सां हलाइण जी ज़रूरत आहे। हिन पॉइंट ते असां पंहिंजी हीअ निशिस्त ख़तमु था कयूं ऐं हाणे